ओ मुझी मारुले मुझी किस्मत कंधुन मायो लिखियो लो कलमी में ओ आयल मुझी किस्मत। छोरिन मांजो रओ बि अलाए काॾे करे छॾियो आहे। पोती न आहे त नंढड़े ॿार जी सुथण पाती अथनि मथे ते। छा कयां हिननि खे मां। मोरा ओ वॾेरी सुमुम बुकमुन उम्युन फहुम ला यरजिऊन। माई तोखे भला को चवण आखण वारो न आहे छा? पेट भराई आहे वॾी तुंहिंजी। घर अच ट्रीको थी करे पई। मुड़ुस गुलाम बेग तो जीअरो आहे। तुंहिंजा अब्बा ॾाॾा त कोन मारिया आहिनि मां अञा। मार वञी पंहिंजनि खे। मां वारा अब्बा ॾाॾा तोखां पिया छा? चल को छाते अचे कयो थी। बुढ़ी नथी मरे इहो सुवाल कंदे अच्छे मथे सां सगीर ॿार खे दिलि बदन वारा धक आया थी। छोकिरो बीमार थी पियो आहे मुंहिंजो। पले न पंहिंजे साह न पुट रखे। गिटी में वञा थी त मुंहिंजा वीचारा थो वठे। भाई मासी मोरा माई न अथव काको अथव ऐं लेडीज़ हाणे लटा पाए घुमंदो आहे। चादरी खे छिक छिकाए छो माईअ सां ॿार न ॼणिया आहिनि, ॿार न ॾिठा आहिनि। कन तव्हां वांगुरु जेके चोटी जा बदफज़ीलता न वॾी न नंढाई। माणे जंगल में ॼाई पिणे तूतरी वॼाई त सकी भॼंदी आई। माण्हू उलर दुलर कंदो आहे कान दिलि बदन वारा धक। मां पीउ जा ॻाल्हि वई न सदी त मांसे गुलाम बेग सां मुंहिंजो इन ॻाल्हि ते जहिड़ो हूंदो आहे त तूं छोकिरे खे छो थो ॻाल्हाए पियो। हीअ वरी मोतबर निकिती आहे असां खां। अहिड़ो प्यारो थी त पलव में ॿधी घुमाएसि। बाक़ी मोरा जो कंहिं नालो वरितो त मां खखर वांगुरु चिंबड़ी पवंदीसांसि। पोइ मोकल अथव मुंहिंजो औंठो पटे वञजांव। औंठो छो भुज पटींदीसां जो ॿीहर मुंहिंजे छोकिरे खे हथ बि लाथो थी त भुज थी पटे जो मां मंडी टुंडी आहियां। अहिड़ो कंदीसां जो बुरड़े कई ॿारनि सां। नीगर बि नंढी जुमाना बि घणा। तूं बि हिते आ मां बि हिते आहियां। ॾिसंदसि तोखे मां चङो भला। ॾिस तूं बि इहो फंक्शन तोखे ॾेखारींदसि मां चङे तरीक़े सां। माई मत मज़ाक सम्झी टारे छॾे। मां इहो ॿुधाए थी वञाए ॿिए दफ़े टिपणी त पाए निरल ते रखंदीसांइ। हे मुंहिंजी सींध ॾिसे थी सकी। जे मां तोखे कपकीर सां न कुटियो त मुंहिंजो नालो मटाए कुते ते रखिजांइ। इहे धमकियूं जेके थी न माणे मिसकिणीअ खे ॾे जेका न ॾिसे थी ख़ुशी न ॾिसे थी ग़म मिसकी थी पवे। बारे 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 खुदा इशारो करे नी धूती रन सां मासूम ॿार खे धक कहिड़ा हया अथई। मोरी बंदि लहो कंदो का टाकी निकिरंदे शल तिरकी मरंदी मुकर ऐं शाकुर मुंही भलाए। अमास्ते तोखे बि कंहिं चयो इन सेसर सां अटकाइण जे लाइ? ख़बर नथी छा इन जी? इन जो हथु आहे मर्दाणो। हथु ईअं त ॼणो 5 किली वटो भरे जो वाहे थी कढे त ॼणो कंहिं देव चंबो हुयो। अम्मा सूर थो थिए। मम्मा जो मुका लॻल न बा हला तुंहिंजे सूर खे ढरो करे। मां भिकारियूं वारियूं करे थी पिटियानी चोॾेल खे पर पिट वठेसि ई नथी। अम्मा मूंखे हिते बि आई मूंखे हिते बि आई। छा मां चवांसि खुदा मारे पुछंदुसि। वरी छा थियो इन लुढ खे? उहा नंढड़ी न आहे मोरा इहा विड़ी अथसि। का त ॻाल्हि हूंदी न इहा छो विढ़ंदसि। हिन को मज़ाक में चयुसि त मासी मोरा माई न आहे मर्दु आहे ऐं लेडीज़ हाणे लटा पाए घुमंदो आहे। माई खे वठी वई बाहि दिलि बंदन वारियूं मुका हणी पुठी सुजाए छॾी अथईसि। दारू आयो इन जो तोखां वॾी आहे कर नंढी आहे जो तूं चिड़ाएसि तो? तूं औलाद जे पासे आहे कर इन धूती रन जे पासे आहे। छोकिरो घर आयो त बुॾल हो बूथ ॾिसेसि त कारा ठहियलु कारो दूं हुअसि। छोकिरो मरी पवे त मां इन धूती रन खे छा कयां? सेख त सुठी आई अथसि ॿीहर न कंदो। इनी मोरा खे त मां ॾिसी रहंदसि। मूंखे बि बाबे चेड़ा करी चेड़ जो कसम आहे जो इन रन खे मां छॾे वियसि त मां इहो नकु नासन सूधो वठिजांव। तोखे नकु बि आहे छा? अच्छा पोइ असां छा करणु ॾिठो अञा ताईं? तूं खणो बि निभागी डोज़र। तव्हांजो मिलायल नंबर ॼाणे वाणे कॉल अटेंड नथो करे। बराए महिरबानी माण्हुनि खे कुर्ब ॾियो त जीअं इहा नौबत ॿीहर न अचे। नथी खणे त धूड़ पाए। असांजी ॿिए लाइ काथे जंग भॻी जो उल्कु बुल्कु छॾे वञो संग ई हिते कयोसीं। भला नी निमखणे खे काल मिलाए ॾिसां मतां इहो खणे निभागो।
टिल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 ि
मुअज़्ज़िज़ मोरा, तव्हांजो मिलायल नंबर हिन वक़्तु विंझी रहियो आहे, पर दिलि में ख़ुशि न थियो। विंझण खां पोइ बि हू तव्हांजी कॉल न खणंदो, छो जो पहिरियां बि तव्हां हुन कुमी बूथे खे 50 कॉलूं करे चुका आहियो। पर हू तव्हांजो नंबर मोबाइल ते ॾिसी ईअं बूथ किनो थो करे ॼणो कंहिं कर्ज़ाई ते दीद पई हुजेसि। अबा अचे वई ख़ैर मान सां। न मां अञा मां रस्ते में आहियां, ॾिसे बि थी त तुंहिंजे साम्हूं बीठो आहियां, पोइ इहो सुवालु करण जो कहिड़ो मतिलबु आहे तुंहिंजो? ख़ैर सां आयो आहे, पुछो त मां कार त कोन ॾिनी थी मां छोरा जो विफले थो पियो जोइ जा मुड़ुस। अमां ॿाहिरों आयो आहियां, जहिड़े जो मूड न आहे मुंहिंजो। कहिड़ो अबा तूं मूंखां कोडर हणी आयो आहे? दहमान वरी ईअं थो करे ॼणो सदरे पाकिस्तान जो उहिदो खटे आयो आहे, पंजर कंहिं जाइ जा। अमां तूं ज़ोर आहे असांखां। ससुणे बेबीअ खां बि वियासीं, नक सां थी ॻाल्हाए पई। कॾहिं कॾहिं त मूंखे भौश ईंदो आहे त इहो नकु निकिरी न वञेसि। नकु बि चवंदो मासी मां नथो केॾा, मां बसि कई, तूं वात जी आग बि माखो थी वठे पई। काल कंहिंखे पई करीं? डोज़र खे ऐं भेणे वारे भोतार खे काल कंहिंमें, पर अहिड़ा बेहया वञ जो काल ई नथा खणनि पिया। शोरी हिते वेही वेही वी दुशी वई आहे, 2-3 महीना ॿिया टिकी त चवंदी मालकियाणी मां आहियां, काॾे कोन वेंदसि। मूंखे माण्हुनि जी मयार मारे थी पई, न त इन हिक ई कहाणी कया इन डोज़र सां विहाणे जॾो पेट अथसि डढर कंहिं जाइ जी। अमां जॾहिं गिहु सिधी आंगुर सां न निकिरंदो आहे न त आंगुर खे टेड़ो करिणो पवंदो आहे। हाणे तूं ॾिस त मां हिन निमखणे सां कहिड़ो असरु थो कयां, तूं बसि इहो माते छॾे ॾे। खदड़े खे चयां उच घर वञी पुटु ॼायो थी, चए मूंखे पार ई नथो लॻे। तूं बि ॾिसां कहिड़ा फाड़ा थो मारे, कहिड़ा अक कारा थो करें। इहो डायलॉग इलाही भलो लॻंदो माण्हुनि खे। पल न पंहिंजे सान खे घिटी में वञा थी त मुंहिंजा वेचारा थो वठे, भई मासी मोरा माई न आहे काको आहे। इहो केॾो आरामी डायलॉग। पल न पंहिंजे सान खे घिटी में वञा थी त मुंहिंजा वेचारा थो वठे, भई मासी मोरा माई न आहे काको आहे। लेडीज़ वारा लटा पाए घुमंदो आहे। अलाह साईं, इहा खिल माण्हुनि खे बि अचे जेका पाके थी अचे पई। ख़ुदा आहे कले जो लोलो बासी थी साए, बासियो डाए बासी थी साए। हल पल न पंहिंजे सान खे घिटी में वञा थी त मुंहिंजा वेचारा थो वठे, भई मासी मोरा माई न आहे काको आहे। ऐं लेडीज़ वारा लटा पाए घुमंदो आहे, चादरी खे छिक छिकाए। छो माई ॿार ईअं हूंदा आहिनि, बदफ़ज़ीलता न वरी न नंढाई। माणे झंगल में ॼाई पिणे तूतरी वॼाई सकी भॼंदी आई। हूअ नंढड़ी न आहे मोरा, इहा विड़ी अथसि नंढड़ी।